एकड़ो पुट आयो सिधो मां वट, दादलो पुट हो, पीरन का पिनी वरतो ही, वो दादलो पुट खरी पवंदो आहे न, छो मां लाड कंदी आहे। हिकिड़े ॾींहुं मानस खे चई मां तूं रोज़ रोज़ थी मुंहिंजी बेइज़ती करी, चइनि दोस्तनि जे साम्हूं मुंहिंजी ॿेड़ी थी ॿोड़े छॾी, मूं तुंहिंजे लाइ हीउ कयो, मूं तुंहिंजे लाइ हीउ कयो, तो मुंहिंजे लाइ छा कयो आहे? जेको खपई जेको कयो अथई, मूंखे हाणे अहसान न जताए, मुंहिंजे दोस्तनि जे साम्हूं मुंहिंजी इज़त ई जेको आहे वाट न लॻाए। अॼु मां तुंहिंजा जेके अहसान आहिनि न मुंहिंजे मथां, उन्हनि जो कर्ज़ लाहिणु चाहियां थो, जेको खपई सो घुरी वठ। धणी को क्रिकेट जे सटे में 40 लख खनि कमाया आहियो, अॼु मां तुंहिंजा सभु कर्ज़ लाहियां थो, वठ, पर महिरबानी करे दोस्तनि जे साम्हूं मुंहिंजी बेइज़ती न कर। मां बि ॾिठो त थेलो भरियो पियो अथसि पैसनि सां। चई पुट अॼु तूं मुंहिंजा कर्ज़ लाहिण आयो आहीं? चई हा मां, मुंहिंजा कन पची विया आहिनि तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी। चई पुट जेकॾहिं कर्ज़ लाहिणा अथई, हिकिड़ो कमु कर मुंहिंजा लाल, मुंहिंजा पेट, मुंहिंजा गुल, मुंहिंजा बच्चा, हिकिड़ो ही कमु कर, तूं मुंहिंजा पुटड़ा, तोते मुंहिंजा कयल सभई अहसान माफ़ आहिनि, रुगो हिकिड़ो कमु कर मुंहिंजा पेट, तूं रुगो 5 किले जो पत्थर पंहिंजे पेट ते ॿधी करे मुंहिंजा बच्चा रुगो 9 महीना घुम, बसि पोइ मुंहिंजो सभु तोखे माफ़ आहे। हू वाइड़ो थी वियो, मां ॾे निहारण लॻो, चेथो अमां तो छा घुरी वरितो, इहो त मां कीअं करे सघंदुसि? चई बसि पुट, इहो त हिकु माउ ई करे सघे थी, इहा कुर्बानी त हिकु माउ ई ॾेई सघंदी आहे। हिकिड़ो समय हो जो हिकु पीउ 8 औलाद हूंदा, 4 धीअरूं 4 पुट, 8 खे पाले वॾो कंदो, परणाईंदो, खाराईंदो, प्यारींदो, महिनतूं मज़ूरियूं करे, तॾहिं एॾियूं वॾियूं पेढियूं बि कोन हूंदियूं, पर 8 संताननि खे हिकिड़ो पीउ पालींदो हो। अॼु 5 पुटनि हूंदे माउ पीउ धिकनि ॿियनि, केॾी वॾी विडंबना आहे। अॼु 5 पुट त आहिनि, पर माउ किथे रहंदी आहे? चई उहा ॿुढा आश्रम में। हिकु माउ खे मूं चयो मां अॼु तोखे, जे तूं अॼु ॿुढा आश्रम में वेठी त उन जी ॾोहारी तूं आई। चई कीअं तो? चई भगत, मुंहिंजो जॾहिं इहो तुंहिंजा लाल नंढड़ा हुआ न, जेको पुट जंहिंसां तो चैन सां अलॻि थी करे भई मां त नंढे पुट सां रहंदसि, ऐं उन नंढो पुट ई तोखे छॾे विया आहिनि जेको आहे सो ॿुढा आश्रम में। तूं रुगो हिकिड़ो निर्णय करी, हां अॼु खां 32 साल पहिरीं तोखे इहो निर्णय करणो हो त हिन पुट खे रुगो तूं अनाथ आश्रम में छॾे अची, हां त अॼु तोखे ॿुढा आश्रम में न अचिणो पए, हा तोखे ॿुढा आश्रम में न अचिणो पए। अरे माउ पीउ खे पुट विराए था खणनि, 2 पुट हूंदे 15 ॾींहं माउ पीउ मूं वटि रहंदा, 15 ॾींहं तो वटि। इहे त थियो 30 ॾींहंनि जो लेखो कर, पर को महीनो 31 ॾींहंनि जो अचे त उन माउ पीउ खे विर्त रखणो पवंदो आहे, छो जो विरायल ई 15 ॾींहंनि जे लाइ आहिनि।